अच्छा, हाणे जेके नवां फ़नकार अचनि था, हे डिजिटल फ़नकार आहे अॼुकल्ह, तव्हां जीअं ॾिसो था जी सोशल मीडिया ते बि, तव्हां कीअं था ॾिसो इन्हनि खे? मुतमइन आहियो? अल्हम्दुलिल्लाह, छो जो असां पाण जो उन मंज़िल ते न आहियूं, असांजी नई स्टार्ट आहे, उहो कंहिंजे लाइ कमिट्स नथा करे सघूं, लेकिन हाँ। कोशिशि कयूं पिया सुठो मिस हुजे, शाइरी में उहा ॻाल्हि हुजे जो कंहिं वटि मैसेज पुॼे, इस्लाह थिए ऐं लफ़्ज़नि जी जेकी आहे त चूंड बहितर हुजनि लाज़मी आहे। तव्हां जॾहिं पंहिंजा कलाम ठाहियो था त पोइ शाइरीअ जी चूंड कीअं कंदा आहियो? मतिलबु ज़्यादातर कंहिं क़िस्म जी हूंदी आहे? सोबर शाइरी हुजे, सुठी शाइरी, छो जो असल में स्टार्टिंग जेकी थी आहे मुंहिंजी शुरूआत जेकी थी आहे सिंधी चैनल हुयो पंहिंजो, उन में मूंखे ॾाढा रहनुमा ऐं रहबर दोस्त मिलिया। अच्छा। असांजा अमजद भाई आहे ऐं रुस्तम साहब हुयो ऐं असांजो ॼामड़ो साहब नालो मादर सां थोरो ज़िन में थो अचे। त शुरू में जेकी स्टार्टिंग थी ऐं बाजी शाज़िया हूंदी, उन्हनि जो चवण इहो हूंदो त शहज़ाद भाई तव्हांजा भली जेकॾहिं 2 फॉलोअर बि हुजनि, तव्हांखे 2 खां 3 माण्हू पसंदि कनि, तव्हांजी जेकी सिलेक्शन आहे, जेकी शाइरी आहे जेकी, उहा सुठी हुजे, सोबर हुजे। तमामु ज़बरदस्त, तमामु ज़बरदस्त।